लाड़काने खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्यो। लाड़कानो 5 जनवरी फखर एशिया कायद शहीद जुल्फकार अली भुट्टो जी 98 सालगिरह काउंसिल लाड़कानो में निहायत अकीदत और एहतराम सां मल्हाई वई, जॾहिं त शहीद साथियुनि जी साले सवाब कुल शरीफ पढ़ी मग़फ़िरत लाइ दुआ पिण घुरी वई। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया हुआ। शहीद भुट्टो जी सालगिरह जो केक पिण अॻवाननि काटियो। उन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उहिदेदारनि कारकुननि तोड़े पीपी सिटी लेडीज़ विंग जिन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते एजाज अहमद लग़ारी, खैर मोहम्मद शेख, असदुल्ला खोड़ो, मेयर अनवर अली लहर, तुफैल अहमद भुट्टो, कामरान उढाणो, सिराई सरफराज खोखर, इमरान जतोई, एजाज अहमद शेख, खादिम हुसैन कमारियो अबड़ो, मुनीर अहमद सोहो, डॉक्टर पिरहे, सकीना गाद, आमना जमाली, सईद अतहर हुसैन शाह, एडवोकेट रियाज हुसैन सुमरो, मुनीर सुमरो ऐं ॿियनि सालगिरह जे मौके ते ख़िताब कंदे चयो त शहीद भुट्टो दुनिया लेवल जो लीडर हो, जंहिं शहीद भुट्टो जी शहादत सां पूरी दुनिया जे इस्लामी मुल्कनि जो नुक़सान थियो। अध सदी खां मथे वक़्तु गुज़री चुको आहे, पर अॼु समूरे मुल्क ऐं सॼी दुनिया में शहीद भुट्टो खे सुनहरी अखरनि में लिखियो पियो वञे। संदसि जे सालगिरह ते खैस सलाम पेश कयूं था ऐं ॾिनल कुर्बानियुनि खे ता क़यामत यादि रखियो वेंदो। शहीद जुल्फकार अली भुट्टो जे करे अॼु पाकिस्तान ज़िंदा आहे। शहीद जुल्फकार अली भुट्टो असांखे बहितरीन मंशूर ॾिनो, स्टील मिल, एटम बम पिण ॾिनो। असां अॼु पाकिस्तानियुनि जो सर बुलंद आहे, छो जो शहीद भुट्टो जे करे असांखे फ़ख्रु आहे। असांजो लीडर दुनिया जो मोतबर शख्सियत हो। असांजो कायद शहीद भुट्टो अॼु बि पाकिस्तानी अवाम जी दिलनि ते राज करे रहियो आहे। शहीद भुट्टो असांजो शान मान आहे ऐं ज़िंदा आहियूं त शहीद भुट्टो असांजी दिलनि ते हमेशह शहीद भुट्टो ज़िंदा रहंदो। शहीद भुट्टो दुनिया जो वाहिद लीडर हो, जंहिं जे करे पाकिस्तान जो नालो रोशन बणियो। मथे अॻवाननि जो वधीक चवण हो त असांजे शहीद कायद जुल्फकार अली भुट्टो हमेशह पाकिस्तानी अवाम जी दिल सां ख़िदमत कई ऐं अवाम खे अटो लटो अझो पिण ॾिनो। पाकिस्तानी अवाम खे हर वक़्तु रोज़गार सां लॻायो, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी अनेक बेरोज़गार नौजवाननि खे नौकरियूं पिण ॾिनियूं आहिनि। कायद शहीद जुल्फकार अली भुट्टो जे करे अॼु पाकिस्तान वजूद में आहे, जॾहिं त असांजो सिपह सालार जनरल सईद आसिम मुनीर मार्का हक़ जहिड़े जंग खटे पाकिस्तान मुल्क जो नालो रोशन कयो आहे। फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर हिकु बहादुर जुरतमंद जनरल आहे, जंहिं हिंदुस्तान खे दुनिया जे आॾो ख्वार करे छॾियो आहे। उन ई हवाले सां सालगिरह जे मौके ते शहीद भुट्टो जो केक काटे म्यूज़िकल प्रोग्राम जो बि एहतमाम पिण कयो वियो हो, जंहिं में फनकारनि हिस्सो पिण वरितो ऐं शहीद भुट्टो जे मान में गीत ॻाया।